सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। स्वर्ग जड़ी जिंदगी तो है, असल चीज आ स्वर्ग वांगुर रहण। सब कुछ हुजण के बावजूद असां सब दुखी होने जो कारण छा है? असां दस कोई पंहिंजी जिंदगी में जो सेटिस्फाई कोई भी कोन्हे। कोई पंहिंजे जीवन में जो मुतमैन हुजे, घर मों, परिवार मों, माहौल मों, कंहिं मों बि। जॾहिं सभिनी खे खाइण खां बि वधीक आहे, पाइण खां बि वधीक आहे, रखण खां बि वधीक आहे। जेतिरा ई आहियूं पाण में, घर में 2 ॼणा या 4 ॼणा, ॿियो बि कोई कोन्हे। सिर्फ़ु 2 ॼणा ज़ाल मुड़ुस, 1 या 2 ॿार। भई चऊं वॾनि सां गॾु, कोई वॾनि सां बि कोन्हे रहियल, बिरादरी सां बि कोन्हे रहियल। आहिनि छड़ो पंहिंजो पाण में। जेकॾहिं छड़ो 2 ॼणा आहिनि तॾहिं बि हिक ॿिए जो मुंहुं न वणंदो। जे ॿार आहे तॾहिं बि परेशानी आहे, तॾहिं बि झगड़ो आहे। कारण छा आहे? छाजे करे? भई चऊं ॿियनि जे करे घणा हुयासीं, उहो बि कोन्हे। 2 ॼणनि जी बि शिकिल पंहिंजो पाण में आहियूं ई, छड़ो पाण में उहा बि न वणंदी। रोज़ झगड़ो थींदो आहे। छाकाणि असां स्वर्ग त बनायो आहे, पर स्वर्ग में रहण जो तरीक़ो न आहे। पोइ जीअं हिकिड़ी कहाणी आहे न, हिकिड़े ॾींहुं और नारद घुमंदो घुमंदो आयो और स्वर्ग में फेरो ईंदो त नरक में बि थींदो वञे। और जीअं नरक में वियो त जेको नरक वारो ऑफिसर वेठो, उन सां मिलियो त ॾाढो परेशान हो, मुंहिंजो। हाणे नारद त सदाईं घुमंदो रहंदो। चयो तोखे छा थियो आहे, एतिरो परेशान आहे, एॾो तंग थियो आहे, तोखे थियो छा आहे? चलो बस जेको आहे, हूं त मां पंहिंजी ज़िंदगी में जो मुतमैन हुयुमि, सभु सही हो। पर कुदरती अॼु जेको हुयो न, मां स्वर्ग वारो ऑफिसर मिलियो। असां 2 पाण में मिलियासीं। असांजी रैंक बि साॻी आहे, असांजी पोस्ट बि साॻी आहे, असांजी पे बि साॻी आहे, पावर बि साॻी, सभु कुझु साॻी। पर हाल वाल कयासीं। उहो चयो यार मां त ॾाढो सुकून में आहियां, शांती में आहियां। जेको ईंदो आहे हर को पाण अची रहंदो आहे, पंहिंजो कमु पाण कंदो आहे। सभु पाण में एॾो प्यार मुहबत सां रहंदा नी, हिक ॿिए सां कमु नी कंदा नी, मालिक खे यादि कंदा नी, सभु जो एॾा सुठा नी। मूंखे त कुझु करिणो ई न आहे। पोइ मांखो पुछंदा तोखे कुझु खपे, तोखे कोई कमु अचे? चए सभु एॾा सुठा आहिनि, जंहिंजो को अंदाज़ न आहे। चयो मां जीअं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मूंखे चयो तूं, मां चयो मां त मुसीबत में आहियां। 4 ईंदा आहिनि, झगड़ो कंदा आहिनि, चइनि खे सज़ा ॾेई करे वेहंदो आहे, त 5 ॿिया उन्हनि जी उथी पींदा आहिनि, अची करे पिटको करे हिक ॿिए सां वार धाड़ शुरू कंदा आहिनि। उन्हनि खे टॉर्चर सेल में मोकिलंदो आहे त हेठि 10 ॿिया अची वेंदा आहिनि। तंहिंजे करे विड़ी छिड़ी सॼो गंद करे नरक जी अहिड़ी हालत आहे, छा ॿुधायां। कंहिंखे बाहि में सॾींदा, कंहिं कुझु कंदा, वरी केरु खणी करे मूंखे गिरबान को वरंदा आहिनि। इन करे मां 24 कलाक में 1 सेकंड बि कॾहिं सुख जा कोन सुम्हियो आहे। मूंखे वेहण ई कोन ईंदो। असांजे भेड़े पोस्ट रैंक सभु कुझु साॻी, पघार साॻी, हो एॾी सुठी पोस्ट ते वेंदो, मां अॼु मुसीबत में फाथो आहे। इन करे जो आहे न, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। इन करे मूंखे चङा माण्हू न मिलिया आहिनि। नारी जो पोइ बोला, चएसि मां त हिननि सभिनी में फाथो आहे, मां छा करां, भई तरीक़ो ॿुधाए। चए त मां रस्तो ॾियां सभिनी खे, तूं स्वर्ग मोकिल। चए इहो मां करे सघंदो आहे। चइबो स्वर्ग मोकिलियां कीअं, छा कयां? चइबो सभिनी खे भॼन कीर्तन नाम जाप सिमरन कराए, उनजो फल मिलंदो, सभु स्वर्ग पहुची वेंदा। चए ठीकु आहे, इहो कंदा। हिन ओड़ी महिल पंहिंजा दुकड़ घुराए छॾिया, सभिनी खे नाम सिमरन जाप में विहाए छॾियईं। सॼो माहौल बनाए, सभु एतिरा त प्यार में मोहबत में ॻाईंदा वेठा। सभु कोई सिमरन में, कोई ध्यानु में, सभु ईअं वेहरी जी रहिया, जेतिरा ई हुया नरक वारा जीव। ऐं जीअं हुन नाम ध्यानु सिमरन भॼन कीर्तन सभु शुरू कया, ऐं स्वर्ग में जो विमान अचणु शुरू थी विया। सभिनी खे चयो भई तव्हांखे स्वर्ग मिलियो, हलो। ऐं सभु विमान में चढ़ंदा, सभु स्वर्ग में पहुचंदा विया। त जीअं ईंदा विया, भॼन कीर्तन थियो। हाणे सॼो स्वर्ग उन सां भरिजी वियो। एतिरा घड़ा अची विया, सभु पंहिंजी मौज में आहे। हाणे जेसि ताईं भॼन कीर्तन हलियो, एसि ताईं त सभु सही हलियो पए। जंहिंमां नाम जाप सिमरन भॼन कीर्तन पूरो थियो, पोइ उथिया।
उन्हनि स्वर्ग जा टपड़ थिया जेके हुया। बस पोइ त खणी करे कुझु खाइणु शुरू कयूं, कोई उछलाइणु शुरू कयूं, जंहिं महिल पेट में खणी करे हिक ॿिए खे मारणु शुरू कयूं। तव्हांजा जेके हुते जा वण टपड़ सामान पौधा जेके बि हुया, गुल फुल फल फ्रूट, जेका बि ख़ूबसूरत माहौल हुयो, सॼे खे उजाड़े नाश करे पूरो करे अहिड़ो ख़तमु कयूं, हिक ॿिए सां वारे सॼे स्वर्ग खे नर्क बणाए छॾियो। ऐं अहिड़ी हालत में स्वर्ग वारा रांधड़ा कुझु फाथा अची पोइ केतिरो बर्दाश्त कनि। हिकु ॾींहुं पोइ आया ऑफिसर चयो खे काॾ हे असां कहिड़ो नरके सां फाथाऊं, इन्हनि खां सॼी जान छॾाए। मुंहिंजो ॾिसो हुननि भॼन कीर्तन कयो आहे, जाप कयो आहे, नाम सिमरन कयो आहे, हाणे हुनखे फल मिलियो आहे, मां हुनखे काॾे कढी सघंदो आहे, मुंहिंजे वास कोन्हे। चयो कुझु बि कर इन्हनि खे कढ, या को असांखे तरीक़ो कढ। हूं त हाणे ॿियो त कोई तरीक़ो कोन्हे, हिकिड़ो ई तरीक़ो आहे स्वर्ग जो न राजा त इंदिर आहे, इन करे मां तव्हांखे इंदिर में वठी हलंदो आहे, मोकिलंदो आहे, तव्हां डेलीगेशन ठाहे करे ॾे वञो। पोइ जीअं उहो चवे इंदिर में विया, चइसि सॼो असां स्वर्ग असांजो खानो ख़राबु कयो था, हिनखे काॾे कुझु जान छॾाए। हू चयो हाणे भॼन कीर्तन नाम सिमरन कयो अथनि, मां कीअं करे सघंदो, मुंहिंजे वास जी ॻाल्हि बि कोन्हे। चए चङो भला कोई तरीक़ो ॿुधाए, कुझु त करूं, कुझु त करे सघंदा। हुन चयो मां ॿियो कुझु न करे सघंदो आहियां, एतिरो करे सघंदो आहियां, इहे स्वर्ग में आहिनि, तव्हां सभिनी खे मां नर्क में मोकिले सघंदो आहे। जेके तव्हां स्वर्ग वारा आहियो तव्हां सभिनी खे नर्क में मोकिलिया, उहो मां करे सघंदो आहियां। हुन चयोसि अहिड़े स्वर्ग को असांखे नर्क चङो असांखे ओॾे मोकिल। ऐं जेके स्वर्ग वारा रहंदड़ हुया सभिनी खे नर्क में मोकिले छॾियो। ऐं हो त सभु स्वर्ग में रहंदड़, जीअं नर्क में पहुता सॼो त्यास्टर सेल गंद किचरो खून सभु कुझु माहौल गंदो ॾिसी करे हुननि चयो कंहिंखे न सफ़ाई करणु शुरू करे छॾियो। सॼो गंद किचरो साफ़ त्यास्टर सॼो साफ़ करे क्लियर करे खणी करे ॿाहिरि उछलाए, उन सॼो माहौल साफ़ करे छिड़कार करे धोई बहितर करे नवां नवां पौधा वठी आया, वरी उहे लॻाइण, उन फल फ्रूट पैदा करणु, पंहिंजो पाण में प्यार मोहबत सां एतिरो कयूं जे ॾिसंदे ॾिसंदे थोरे वक़्त में उन नर्क खे स्वर्ग बणाए छॾियो। सो हक़ीक़त में जेकॾहिं असां स्वर्ग चाहियूं था, स्वर्ग मिलण खां वॾी ॻाल्हि कोन्हे, स्वर्ग में रहण जो तरीक़ो त अचे। जेकॾहिं स्वर्ग में रहण जो तरीक़ो न ईंदो असां स्वर्ग खे बि नर्क करे छॾियो।